नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं, ॾिणवार, ॿी भी घणी जानकारी, सब पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में। अॼु जो वीडियो एक रिक्वेस्टेड वीडियो है। एक भेण मूंखां पुछियो है कि माता निकिरण ते छा कबो आहे ऐं पाण सिंधी कीअं छंडो हणंदा आहियूं। त अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदसि कि नंढी माता छा आहे, जंहिंखे पाण उरड़ी भी चवंदा आहियूं, ऐं हुनखे माता जो नालो छो ॾियो वियो आहे ऐं हुन में छा छा सावधानी कबियूं आहिनि, पाण सिंधी छंडो कीअं हणंदा आहियूं। त अचो ॿुधूं था। नंढी माता जो अक्सर फरवरी, मार्च, अप्रैल महीने हिन 3 महीननि जे विच में ही अक्सर थींदी आहे, छो त हिन महिल बसंत जी ऋतु हूंदी आहे। हर तरफ़ सुहावनो मौसम हूंदो आहे, सियारो घटिजंदो आहे। हुन महिल धरती ते चारों तरफ़ हरियाली हूंदी आहे, पर हुन सां गॾु ई बसंत खे रोगन जी माता भी चयो वेंदो आहे, छो त घणई प्रकार जा रोग बैक्टीरिया हिन बसंत ऋतु में ही पैदा थींदा आहिनि। जीव जंत घणा ही बसंत ऋतु हिन खे वधाइण में मदद कंदी आहे। जीव जंत आसानी सां उत्पन्न थींदा आहिनि, हिन करे बसंत ऋतु में तमाम घणी सावधानी रखिजे। जेतिरा भी सर्दी, जुखाम या जो भी संक्रामक बीमारियूं आहिनि, ही सब बसंत ऋतु में ही फैलजंदियूं आहिनि। ऐं नंढी माता जो आहे उहा भी अक्सर हिन ही महीननि में ॾिसण ईंदी आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी कि नंढी माता जो सचमुच छा माता जो प्रकोप आहे ऐं हिन सां जुड़ियल छा छा ॻाल्हियूं आहिनि। त नंढी माता जो आहे हूअ 5 या 10 ॾींहं, 10 खां 12 या 16 ॾींहं वधीक में वधीक हलंदी आहे। ऐं हिकु दफ़ो अगरि माता थी वञे त इहा 7 ॾींहं हलंदी आहे। ही नंढे वॾे कंहिंखे भी थी सघे थी, पर हिन में घबराइण जी ॻाल्हि कोन्हे, छो जे लाइ ही ठीक थी वेंदी आहे, जानलेवा कोन्हे। हिन जा लक्षण छा आहिनि त जीअं ई माता थींदी आहे, शरीर में नंढा नंढा ॻाढ़ा दाणा पूरे बदन ते फैलिजी वेंदा आहिनि, जंहिंमें पाण खे खारस थींदी आहे ऐं सर्दी जुखाम भी थी वेंदो आहे। हुन जे करे बुखार भी थींदो आहे ऐं बुखार जे करे सॼे बदन में दर्द भी थींदो आहे ऐं थोड़ी घणी खांसी भी हूंदी आहे ऐं कंहिंखे साह खणण में दिक्कत भी हूंदी आहे। ही ॾिठो वञे त हिकु प्रकार जो वायरल इन्फेक्शन आहे जो बैक्टीरिया सां फैलजंदो आहे। हिन जो छा कारण आहे? कारण आहे कि जॾहिं मौसम में सर्दी गर्मी मिक्स हूंदी आहे, यानी त मौसम में उतार चढ़ाव हूंदा आहिनि, तॾहिं ही संक्रामक बीमारियूं यानी कि हिक ॿिए सां जो छूत जी बीमारी भी चवंदा आहिनि, इहे बीमारियूं तमामु घणी फैलजंदियूं आहिनि। नंढी माता निकिरण जो मेन कारण आहे सफ़ाई न रखणु या हिन बसंत ऋतु में ॿाहिरि जो खाधो खाइण जो। ॿाहिरि जो खाधो जो आहे हिकु त सफ़ाई सां न ठहियल हूंदा ऐं उहो भी जल्दी ख़राब थी वेंदो आहे, हिन में बैक्टीरिया थी वेंदी आहे। त चवंदा आहिनि हिन महीननि में ॿाहिरि जे खाइण सां परहेज कजे। त मेन जो हिन जो कारण हूंदो आहे हिकु त सफ़ाई घटि जो ऐं हिकु सर्दी गर्मी मिक्स थियण जो कारण हूंदो आहे। पाण खे लॻंदो आहे कि बसि गर्मी अची वई आहे त पाण थधाण करणु शुरू करे छॾंदा आहियूं, पर न, हिन वक़्तु ॾाढी सावधानी रखणु खपे। छा सावधानी रखणु खपे? अगरि हिकु दफ़ो कहिड़े भी ॿार खे माता अची वई आहे त हुनखे अलॻि रूम में हुन ॿार खे विहारणु खपे। ऐं अलॻि रूम न आहे त हिकु घर में ही हिकु कुंड अलॻि सां हुजे, जंहिंमें हुनजो बिस्तरो अलॻि हुजे, साफ़ कपिड़ा पातल हुजनि। सनानु त न कराइबो आहे, पर 2 टाइम स्पॉन्ज सां उघी करे 2 दफ़ा सुठा नीट कपिड़ा पाइबा आहिनि ऐं निम जा जो पत्ता आहिनि उहे सॼे बिस्तरे ते फैलाए रखिबा आहिनि। हिन जे पुठियां भी इहो कारण आहे कि नीम जा पत्ता जो आहिनि एंटी फंगल आहिनि, एंटी बैक्टीरिया आहिनि, हुन सां बैक्टीरिया मरी वेंदी आहे। हिन करे माता जे थियण ते नीम जा पत्ता फैलाए करे रखिबा आहिनि। ऐं हिन खे ईअं चई सघूं अॼु जी भाषा में कि हुनखे क्वारंटाइन कबो आहे हुन ॿार खे, यानी कि इहा हिकु छूत जी बीमारी आहे। हिकु घर में हिकु भाती खे थिए त ॿियनि खे भी फैलण जी हूंदो आहे कि फैलिजी सघे थी। त हिन करे हुनखे अलॻि सां ही विहारणु खपे। ऐं छा करणु खपे? हुनखे पाणी उबाले करे ही ॾियणु खपे, पाणी टहिकाए करे थधो करे पोइ ॾिजे। ऐं हुनखे हल्का सूती कपिड़ा ही पाइणु घुरिजनि, न त वधीक खारस थी वेंदी। हल्का सूती कपिड़ा पाइण सां थधो लॻंदो आहे। ऐं भोजन में छा हल्को ताज़ो भोजन करणु खपे, जंहिंमें खिचड़ी हुजे, खटा फल न हुजनि, गजर जो जूस या छाई यानी हिंदाणे जो जूस, नाशपती खाई सघनि था। ऐं मेन त ॾही चांवर ऐं खिचड़ी जो बिल्कुलु हल्को फूड आहे, उहो ई खाइबो आहे। हिन में जंक फूड बिल्कुलु न खाइबो आहे
ऐं मसालेदार रोटी बिल्कुलु न खाइबी आहे ऐं मरीज़ जे जो कपिड़ा आहिनि हुननि खे उस ॾेखारिबी आहे ऐं ईअं उन जे बिस्तरे खे रखिबो आहे कि उस भले उते अचे। ही सभु सावधानियूं रखण सां धीरे धीरे 7-8 ॾींहंनि में इहा माता मोट खाईंदी आहे ऐं हिन खे माता छो चयो वेंदो आहे हाणे मां तव्हांखे उहो ॿुधायां थी कि छा सचमुच इहो माता आहे। त ॾिसो, माता खे असांजो जो इंडिया आहे, असांजो जो भारत देश आहे, हिकु धार्मिक देश आहे। त जॾहिं हिते माण्हू वधीक पढ़ियल लिखियल न हूंदा हुआ पर धर्म में त सभिनीनि जी ई विश्वास हूंदो हो, त माता खे हिन करे हिन खे जोड़ियो वियो। एक्चुअली इहा माता कोन्हे, हिकिड़ी इहा बैक्टीरिया सां फैलण वारी बीमारी ई आहे। जीअं वॾी माता चेचक चवंदा हुआ, हुन जी वैक्सीन निकिती, हुन खां पोइ उहो न थींदी आहे। हिन खे माता चवण जे पुठियां इहो कारण आहे कि जीअं माता पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदी आहे ऐं हुननि खे सुठी शिक्षा ॾींदी आहे, त इन ई प्रकार ही माता जो आहे शीतला माता सां हिन खे जोड़ियो वियो आहे। अगरि तव्हां शीतला माता जो हथ ॾिसंदा फ़ोटो त हुननि जे हथ में ॿुआरो आहे ऐं जल आहे, त माने सफ़ाई जो प्रतीक आहे कि भई जंहिं घर में सफ़ाई थींदी हुन घर में माता न ईंदी, न त माता जो प्रकोप थींदो। हिन करे हुनखे माता सां जोड़े रखियो आहे कि घर जी साफ़ सफ़ाई माताऊं ई कंदियूं आहिनि, तॾहिं हिन खे माता सां जोड़ियो आहे। ऐं तव्हां ध्यानु ॾिनो आहे कि जीअं नवरात्रा 2 दफ़ा ईंदा आहिनि, चेट जा ऐं शारदीय नवरात्रा चवंदा आहिनि, यानी नंढा नवरात्रा ऐं वॾा नवरात्रा। त माता खे बि नंढी माता ऐं वॾी माता बि चइबो। त ॿई कॾहिं ईंदा आहिनि, जॾहिं सर्दी गर्मी मिक्स थींदी आहे, यानी मौसम जो जॾहिं संधि काल हूंदो आहे। तव्हां चेट में ॾिसी वठो त सर्दी जो आहे उहा ख़तमु थियण ते आहे ऐं गर्मी शुरू थियण ते आहे, यानी मौसम हिते बि मिले थो। ऐं जो शारदीय नवरात्रा आहे तॾहिं छा थींदो आहे, गर्मी ख़तमु थियण ते आहे ऐं सर्दी शुरू थियण ते आहे, यानी उहो बि संधि काल आहे। त हिन में ही 2 टाइम ई अथव। अगरि तव्हां ध्यानु ॾियो त हुन महिल ई माता जो रोग, इहो जो बैक्टीरिया इहा फैलंदी आहे। त माता सां जोड़ण सां हिन में 2 फ़ाइदा आहिनि। हिकु त मरीज़ खे डिप्रेशन में न वञिणो पवंदो आहे, भई अलॻि सां विहारियो आहे, त हुनखे माता सां जोड़े सरण सां मरीज़ खे सम्मान ॾिबो आहे कि न भई हिन खे माता आहे, कुझु न चओ, न त बीमारी थियण ते माण्हू मरीज़ सां अवॉइड कंदा आहिनि। त हिन करे बि मुंहिंजे ख़्याल सां हिन करे असांजे वॾनि ॾिसो केतिरी गहरी खोज आहे कि भई माता सां जोड़े छॾियो आहे त हुनखे केर बि भलो बुरो न चवंदो। ऐं माता छा कंदा आहियूं पाण सिंधी, अगरि माता थिए त हुनखे छा कंदा आहियूं, अगरि नंढी माता आहे त उहा धीरे धीरे पाणे ई मोट खाईंदी आहे, पर असां जंहिं महिल असांखे माता ॾिसणु ईंदी आहे पाण सिंधी हुन ई महिल छंडो बासंदा आहियूं। जीअं घाटी आहे या हल्की आहे, हुन ॾींहुं हुन हिसाब सां 5, 7, 11, 15 कहिड़े बि हीअं पाण चवंदा आहियूं कि माता तूं मोठ खा त मां तव्हांखे थधो पचाईंदमि। त जुमे ऐं मंगल खे छॾे करे पाण कहिड़े ॾींहुं बि इहो थधो पचाईंदा आहियूं ऐं ॿिए ॾींहुं सॼो घर थधो कंदो आहे। अगरि सॼो घर नथो करे सघे त घटि में घटि जो रोगी आहे, जो मरीज़ आहे ऐं जंहिं माता इहो पचायो आहे थधो, उहा ज़रूरु थधो कंदी आहे। ऐं उअं ई साॻियो नंढी सताए वांगुरु लोला पचंदा आहिनि, थधो भत खटो भत ठहंदो आहे। ऐं थी सघे त घर में सभई कनि त अञा सुठो आहे। इहो ॿई ठाहे करे ऐं 2 नंढी लोली पचंदियूं आहिनि जंहिंसां छंडो हणिबो आहे। छंडो साॻी तरह ई हणिबो आहे। मरीज़ खे सुबुह जो उथारे करे हथ में हू 2 नंढी लोली ॾेई करे ऐं अखड़ी टिकड़ियूं सत करे माता खां क्षमा घुरबी आहे कि माता असांखां जो भुल चुक थिए माफ़ु कजो। ऐं जो पाण थधो रखियो हुनजो छंडो हणी करे माता खे मोकिलाइबो आहे ऐं हुन खां पोइ रोगी खे सनानु कराइबो आहे। हिते हाणे रोगी जो आहे हू 7 ॾींहंनि खां पोइ सनानु करे थो, हुन में बि जाम सावधानी रखणी पवंदी आहे। त रोगी खे कीअं सनानु कराइबो आहे हाणे मां उहो ॿुधायां थी। सनानु करण जी इहा विधि आहे कि निम जे पतनि खे साफ़ धोई करे, छो त हुन में बि घणेई जीव जंतु हूंदा आहिनि, हिन करे पहिरियों साफ़ धोई करे पोइ हुनखे पाणी में टहिकाइजे ऐं उहो ई पाणी सां जॾहिं हल्को गुनगुनो हुजे त हुन में हैड विझी करे ई रोगी खे सनानु कराइबो आहे। हिन सभिनीनि जो इहो ई कारण आहे कि बचियल खुचियल जो बि बैक्टीरिया अगरि हुन जे शरीर में हुजे त उहा बि मिटिजी वञे। त ईअं हुनखे सनानु कराइण सां हुननि जी स्किन जी जो सॼी बीमारियूं आहिनि उहे बि लही वेंदियूं आहिनि। त ॾिसो वॾनि जो केतिरो न ज्ञान आहे, कीअं हिकु हिकु शइ खे हुननि धर्म सां जोड़े करे ऐं केतिरी नंढी नंढी गहरी खोज कई आहे हिन सभिनीनि खे ठाहिण लाइ। पाण सिंधी हिकु ॿियो बि कमु कंदा आहियूं, जॾहिं माता हूंदी आहे त असां घर में
ठार माता ठार जो भॼन हलाए छॾींदा आहियूं। हुन सां जो माहौल आहे उहो बि भक्तिमय ई हूंदो आहे ऐं इहो असांजो मञियलु आहे कि इहो हलाइण सां माता शांति थी वेंदी आहे। त इहो असां ठार माता ठार त सभिनीनि खे ख़बर आहे, फेमस भॼन आहे सिंधी जो, उहो सॼो ॾींहुं हलंदो रहंदो आहे। त आहे हिकिड़ी इहा बीमारी ई, पर हिन खे माता सां जोड़े छॾियो आहे। त सनातन धर्म जी इहा ई विशेषता आहे कि असां हर ॻाल्हि धर्म खां जोड़े छॾींदा आहियूं, जंहिंसां असांजो मन बि शांति थी वेंदो आहे। त इहा हुई नंढी माता जी जानकारी। मूंखे आशा आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी ऐं तव्हांखे बि अगरि कोई सजेशन ॾियणो आहे कोई वीडियो जो त ज़रूरु मूंखे ॿुधाइजो। त अॼु जो वीडियो अगरि तव्हांखे वणे त जय माता दी लिखिजो त मां सम्झी वेंदमि कि तव्हांखे वणियो आहे। त वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां, तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।